रतोदरो शहर के फुटावान पाड़े में जवाबदार जवाद चावली शुरू हणी पंहिंजे वॾे भाउ 25 वरियनि जे जावेद चावली खे क़त्ल करे छॾियो। मक़तूला जो लाश पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल रतोदरो आंदो वियो। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। होॾां जवाबदार जवाद चावली के रतोदरो पुलिस गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो, जॾहिं त क़त्ल जो कारण घरेलू अणबणत ॿुधायो पियो वञे। उन हवाले से रतोदरो पुलिस से राब्तो करण ते पुलिस ॿुधायो त जवाबदार जवाद चावली जी दिमाग़ी तवाज़ुन केतिरे अरसे खां ठीक न हो। घर में भाइरनि जे विच में थोड़ी अणबणत थी पई, जंहिं जवाबदार कावड़ में अची शुरो हणी सख्त ज़ख्मी करे छॾियो, जंहिंखे मरणी हालत में तालका अस्पताल आंदो वियो, जिते ज़ख्मनि जा सूर नसांदे दम धणी हवाले कयो। होॾां लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो ऐं अमड़ के बेहोशी या दौरा पइजी विया।